दोस्तों जॾहिं मोहबत इंसान खे थी वेंदी आहे हिक ॿिए सां ऐं प्यार थी वेंदो आहे हिक ॿिए जो, ऐं पोइ हिक ॿिए ते पोइ शाइरी बि ठहंदी आहे, पोइ कलाम बि ठहंदा आहिनि, पोइ हिक ॿिए जो ख़्यालु कबो आहे, पोइ हिक ॿिए जो माना तारीफ़ बि कबी आहे। ईअं ई दोस्तो उस्ताद जलाल चांडियो ऐं अताउल्ला खान नियाज़ी जी जेका आहे पाण में मोहबत थी वई, चाहत थी वई। ॿई फनकार हुआ वॾे पाए जा फनकार। उहो वक़्तु हो त रुॻो अताउल्ला नियाज़ी जेको हूंदो सिंध में बि अताउल्ला नियाज़ी वॼंदो, ऐं माण्हू हुनजा ॾोहीड़ा, हुनजा कलाम, हुनजे सराइकी में जेके धुनूं हूंदियूं पोइ उहे पिया ॿुधंदा हुआ ऐं पढ़ंदा हुआ ऐं दोस्त यारनि खे संगत साथ खे पिया ॿुधाईंदा हुआ ऐं पाण बि गुनगुनाईंदा हुआ। उहो जॾहिं उस्ताद जलाल चांडियो आयो त वरी उस्ताद जलाल चांडियो तमामु घणो मशहूरु थी वियो ऐं झर जग में वरी उस्ताद जलाल चांडियो खे ॿुधनि पिया। उस्ताद जलाल चांडी जी जेका मोहबत हुई उहा हर कंहिं सां माना आम हुई। उस्ताद जलाल चांडी जॾहिं अताउल्ला नियाज़ी जेको आहे उस्ताद जलाल चांडी खे मोहबत जो पैगाम ॾिनो, प्यार जो पैगाम ॾिनो, त पोइ उस्ताद जलाल चांडी बि ओड़ो ई वापसी में जेको आहे मोहबत जो पैगाम ॾिनो। छो भलाई जो बदिलो भलाई आहे। हाणे हुन प्यार जो मोहबत जो पैगाम ॾिनो त उस्ताद जलाल चांडी बि मोहबत जो पैगाम ॾिनो ऐं हुन कलाम उस्ताद जलाल चांडी ते ॻायो त सिंधी टोपी वारा सरकार, सिंधी तुंहिंजो ख़ैरु हुजे। हाणे ईअं कलाम जॾहिं ॻाई त पोइ धूम मची वई त माण्हू ॾाढो चाह सां मोहबत सां माना झर झंग में अताउल्ला नियाज़ी खे ॿुधनि पिया। ऐं अताउल्ला नियाज़ी जो कलाम आहे उहो उस्ताद जलाल चांडी जे कननि ते माना हुन बि पड़ाव कयो। उस्ताद जलाल चांडी चयो त बाबा हाणे अताउल्ला नियाज़ी जेको आहे असां सां मोहबत कई आहे ऐं कलाम ॻायो अथसि, पोइ असांखे बि ॻाइणो पवंदो। पोइ उस्ताद जलाल चांडियो वरी जेको आहे कॾहिं वलसो सोणा सांवला वतन साॾे ग़रीबां दे, माना ईअं कलाम ॻाई ऐं तमामु घणो कलाम मशहूरु थी वियो। ऐं इहो जवाबु हो माना अताउल्ला खान नियाज़ी खे। सिंधी टोपी वारा सरकार, सिंधी टोपी वारा सरकार, सिंधी तुंहिंजो ख़ैरु हुजे। सिंधी टोपी वारा सरकार, सिंधी तुंहिंजो ख़ैरु हुजे। हिकु तरफ़ अताउल्ला खान नियाज़ी जेको आहे कलाम ॻायो त सिंधी टोपी वारा सरकार, सिंधी तुंहिंजो ख़ैरु हुजे। इहो कलाम एतिरो माना ज़बरदस्त कलाम, अहिड़ो ज़बरदस्त अंदाज़ माना अताउल्ला खान नियाज़ी जो सिंधी माना हुन सां मोहबत करणु लॻी विया, सिंधी हुन सां चाहत करणु लॻी विया। पोइ वरी जवाब में वरी जेको आहे जलाल चांडी जेको कलाम ॻायो उस्ताद जलाल चांडी त कॾहिं वलसो सोणा सांवला वतन साॾे ग़रीबां दे, माना इहो कलाम ॻाई, इहो जवाब में कलाम हो। ॿई माना हिक ॿिए जे जेको आहे पहिरियां शुरू में इहे मुक़ाबले जा फनकार हुआ। आवाम जेको चाहींदी त बाबा हिन जो मुक़ाबिलो थिए, पर हिननि पाण में कॾहिं मुक़ाबिलो न कयो। ओ कदण वलसो सोणा सांवला, कदण वलसो सोणा सांवला, ओ वतन साॾे ग़रीबां दे। हाणे ॿई जेके फनकार हुआ हाणे हिक ॿिए जो नालो बि वठनि पिया इंटरव्यू में। हिन जी शुरूआति जेका कई अताउल्ला खान नियाज़ी कई। अताउल्ला खान नियाज़ी चयो त बाबा जलाल चांडी जहिड़ो को फनकार ई न आहे, मूंखे सिंध में जेको आहे जलाल चांडियो तमामु घणो वणे थो। पोइ वापसी में वरी उस्ताद जलाल चांडी वरी बि ॿुधायो त बाबा मूंखे पंजाब में जेको आहे अताउल्ला खान नियाज़ी वणे थो, अताउल्ला खान नियाज़ी जहिड़ो फनकार ई न आहे। अख़बार वारनि पुछियो त बाबा इहो तूं अताउल्ला खान नियाज़ी तूं कॾहिं ॿुधो ई कोन्हे? चए बाबा अताउल्ला खान नियाज़ी पंजाब में इंटरव्यू ॾिनो त बाबा मूंखे सिंध जो फनकार जेको आहे जलाल चांडियो वणे थो। असां सिंधी माण्हूअ खे जो थोरो न खणंदा आहियो त मूंखे बि जलाल चांडियो माना मां जलाल चांडियो आहियां त मूंखे अताउल्ला खान नियाज़ी वणे थो। अताउल्ला खान नियाज़ी जो इहो माना थोरो मूं लाथो आहे। इहा उस्ताद जलाल चांडी जी मोहबत हुई। दोस्तों मां सम्झा थो हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। जे पसंदि आयो हुजे त असांजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कयो। अल्लाह हाफ़िज़ दोस्तों।